ख़बर अवां पहुचाईंदासीं बाड़ोमा जिथे हथियारबंदनि रुझान बाज़ारी वासी नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सीलुनि लाइ असां सां राब्तो कयो आहे मेराउन टीवी बाड़ो जे रिपोर्टर ग़ुलाम कंबर बूहड़। ग़ुलाम कंबर, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। ये तफ़सील आहिनि त जेको अॼु वाक़ियो लांगो रोड IBA कॉलेज वटि जेको मतलब पारां मोटरसाइकिल सवार मथां अंदाज़ फायरिंग करे ॾिनी। फायरिंग गोलियूं लॻण ते हिकु नौजवान तूली और बाज़ार अली मज़ारी मौके ते ई क़तल थी वियो आहे। हिकु ॼणो मुबारक अली बूटी सर्द ज़ख़्मी थी पियो आहे, जिन खे इलाइक़े वासियुनि अस्पताल खणाया। जेको क़तल थी वियो नौजवान ऐं ज़ख़्मी नौजवान जो तालुक़ रुझान मज़ारी सां ॿुधायो पियो वञे ऐं वाक़ियो मज़ारी बिरादरी जे ॿिनि धिरनि में ज़ाती दुश्मनी सां पेश आयो आहे ऐं वधीक जांच पुलिस जे तौर वधीक जांच करायो। ऐं जॾहिं जो जेको क़तल थी वियो मज़ारी आहे असुल रुझान वासी आहे, जेको हाणे जेको ॾेरकी जेको आहे रहाइश वेर पढ़ी रहियो, जेको हिते जेको पंहिंजे मत खे कटे जेको शादी ते वियल हो, जेको वापसि अची रहियो आहे, जेको हुनखे पोयां दुश्मनी सां जेको हिते क़तल कयो वियो आहे। जी ग़ुलाम कंबर, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।